ज़िला कंबर शहदादकोट की तहसील सिजाल जो कि शहरी बुनियादी सहूलियात से तो पहले से ही महरूम थे, मगर सिविल अस्पताल के हवाले से भी कई परेशानियों का सामना करने पर मजबूर हैं। और सिविल अस्पताल है जो गुज़श्ता 12 साल से मुंतखब नुमाइंदों के अदम तवज्जोही के बायस मुकम्मल होने का नाम नहीं ले रहा। 2012 खां वठी अस्पताल जो कमु थोरो हले तो वरी बंदि थो थी वञे। मुख़्तलिफ़ ठेकेदार आया आहिनि। हिमल ताणी 2022-23 बीहण वारो 10-12 साल थिया आहिनि। हिमल ताणी जो कमु मुकमल न थियो। हितां वारा माण्हू ग़रीब मिसकीन ॿार लाड़काणे था वञनि सखर इलाज जे लाइ। हिते को बि सहूलियत कान्हे। तालको आहे एॾो सारो सिजाल जोणी जो, कुझु बि हिते हेल्थ जे हवाले सां फैसिलिटी कुझु बि कान्हे। एम्बुलेंस मोटरवे रोड लॻो पियो आहे, एम्बुलेंस बि हिते न आहे। कुझु बि हादसो थो थिए, माण्हू टैक्सी कराइण या ॿियो सवारी पंहिंजे तहत पाण उहो ग़रीब वेंदा आहिनि। बाक़ी हिते कुझु बि अस्पताल में सहूलियत न आहे। बरसातुनि में बि माण्हू दरपदर थिया, ॾाढो ज़लील थिया आहिनि। 12-13 साल थी विया उन हिनमहिल ताईं कमुकार बि बंदि लॻो पियो आहे। असांखे मिसाल डिलीवरी जो केस आहे या त अहिड़ो बीमारी पड़ी त ॾाढो तकलीफ़ आहे हिते असांखे। अवर टाइम आहे या त अहिड़ो को असांखे सवारी दुआरी जो बि वॾो तकलीफ़ आहे। जेको हिन ठेकेदार हिन कम खे अधु मुंहुं रोके स्टॉप कराए हलियो वियो। बसि अपील आहे महिरबानी करे नवाब नादर ख़ान मंगसी खे अदी फरियाल टालपुर खे त जेतिरो थी सघे असांजे लाइ कुझु हे कम खे आज़ादु कराए वेंदा। इहो चवणु आहे त ठेकेदार कम ई नथो करे। अॼु थोरी बंदि लॻो पियो आहे 12-20 साल आहे, न हुनखे सीमेंट ज़री बि कोन्हे, रेती जो सारी करे वियो। मरी विया आहिनि बाबा। इहो अलामत नालो छा अथसि, जो वॾो टाइम खां वठी माने कमु रुकियल आहे। हे माने 2-3 ॾिहाड़ा अची कमु करे पोइ हलिया था वञनि साईं। ॿियो मसइलो इहो आहे त हिन में रगी रेती गॾियल आहे। ॿुधो आहे न, माना सीमेंट में आहे ई न। ठहण जो बि अञा जवाबु ॾेई वेठा आहिनि। जेके 5 रुपया ठेकेदार खाधी हलिया था वञनि। 14-15 साल थी विया आहिनि साईं की का शइ न ठहे थी न करे थी। असांजा बच्चा ॿार बि साईं सिजाल ॿिए हंधि दरपदर था वठूं, शहदादकोटनि में ढोईंदा। का शइ किथे मुतालबे जो नथो थी सघे। असां ग़रीब माण्हू वञूं काॾे, का शइ बि नथी थिए। असां वॾो करे बीठा आहियूं। असांजा बच्चा ॿार बि ॿिए हंधि रुलाईंदा था वठूं। का साईं इमदादियूं करे को ठाराए ॾे, असां सां भलाई करे वञे का। असां दरपदर वठूं था, बच्चा ॿार सभु दरपदर आहिनि। ॿिए हंधि अस्पतालनि में वठूं था, घुमंदा था। उन्होंने मजीद वश न्यूज़ से बात करते हुए कहा कि अगर इस वक्त सिविल अस्पताल का काम मुकम्मल होता तो हमें आज सखर, लाड़काना और शहदादकोट जाना नहीं पड़ता। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।